सूरत इब्राहिम आयत 44 में ए पैगंबर माण्हुनि खे उन ॾींहं खां ख़ौफ़ ॾियार जंहिं ॾींहं खेनि आज़ाब पहुचंदो पोइ ज़ालिम चवंदा त ए असांजा पालनहार असांखे वेझी मुदत तोड़े मोल त ॾे त तुंहिंजे सॾण खे क़बूल करियूं ऐं पैगंबरनि जी फरमान बेदारी करियूं। चयो वेंदो त हिन खां अॻु अव्हीं कसम न खंदा हुयो छा त अव्हांखे को ज़वाल न थींदो। ही तव्हांखे ही हितां खां तव्हांखे ॿुधायो पियो वञे तव्हांखे सम्झायो पियो वञे त ख़बरदार मौत सच आहे हक़ आहे मौत कूड़ न आहे। तव्हांखे जॾहिं सम्झायो पियो वञे पैगाम तव्हां तक पहुचे पियो तव्हां हुनखे मज़ाक था सम्झो तव्हां हुनखे कूड़ था सम्झो। जेको धोखो आहे उनखे तव्हां राहत था सम्झो। जेको लोभ ऐं लालच आहे उनखे तव्हां फ़र्क़ था सम्झो। पोइ तव्हां छा कंदा।